छा था चओ? साईं जवाब ॾिनो ॾाढो शानदार जवाब ॾिनो त शींहुं कॾहिं बि ॿिए जो मारियल शिकार न खाईंदो आहे। शींहुं पंहिंजो शिकार मारे पाण खाईंदो, बाक़ी बचंदो त ॿियनि लाइ उछलाए ॾींदो। तंहिंजे करे जेके तव्हां शींहं जा शागिर्द आहियो त पोइ ॿिए जे मारियल शिकार जी तमना न करियो। गांव रफ़्तो खर आमद मरा अज़ीं चसूद गॾ ढगो वियो गॾ आयो, असांखे हिन मां कहिड़ो फ़ाइदो थियो? त मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे ख़बर आहे त सिंध में जाम निज़ामुद्दीन जो मक़बरो त मौजूदु आहे, पर जाम निज़ामुद्दीन जो महल मौजूदु न आहे। गुलाम शाह कलोड़े जो ठारायल किलो त मौजूदु आहे, पर उनजो महल मौजूदु कोन्हे। जीअं मुगल बादशाहनि जा महल हिंदुस्तान में पकड़िया पिया आहिनि। हिंदुस्तान अजीब मुल्क, उत्तर हिंदुस्तान सॼो कब्रनि ऐं मक़बरनि ॾियण सां भरियो पियो आहे, ऐं ॾखण हिंदुस्तान सॼो ख़ुशबू सां भरियो पियो आहे। फोटा बि उते थियनि, लौंग बि उते थियनि, कारा मिर्च बि उते थियनि, ऐं वॾी ॻाल्हि त हिंदुस्तान जो सभु खां ख़ूबसूरत अदाकाराऊं बि ॾखण हिंदुस्तान जूं आहिनि, ऐं सभ खां वधीक ॻाइणी दुनिया में मक़बूल तरीन लता मंगेशकर ॾखण हिंदुस्तान जी, उत्तर हिंदुस्तान जी न आहे, उहो दरावड़ आहे। त दोस्तो, असांखे बुनियादी तरह इहो इरादो ऐं नियत करणु घुरिजे त असीं पंहिंजे वतन खे आज़ादु कराईंदासीं। ऐं बकौल मोहम्मद ख़ान मजीदी जे त आजियूं थींदियूं सारियूं क़ौमूं, कारियूं धूरियूं तोड़े कारियूं कम क़ौमूं, थकियूं मांदियूं हारियूं क़ौमूं, क़ौमूं जिन में दोदा देस फिदाई जिए शाह बिटाई। महिरबानी रखो। इन सां गॾु असां पंहिंजी तक़रीर